ज़िले शिकारपुर में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हथियारबंद हथां अगवा थियल 5 ॼणनि खे पुलिस ॾोहारियुनि सां मुबीना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई आहे। एसएसपी शिकारपुर तनवीर हुसैन चिन्नियो जी अॻुवाणी में धाड़ियलनि ख़िलाफ़ जारी रहंदड़ घणरुखी टारगेटिव ऑपरेशन जा मुस्बत नतीजा अचण शुरू थी विया। कुछ ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी खां पोइ धाड़ियलनि पंहिंजो घेरो तंग ॾिसी ऐं पुलिस जे दबाव में अची मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी हदनि मां अगवा थियल 5 ॼणनि खे छॾे ॾिनो। बाज़ियाब थियलनि में सुहारो अब्दुल्लाई शेख, मांझी शेख, नकीबुल्ला पठान ऐं इनायतुल्ला पठान शामिल आहिनि। ॿिए तरफ़ पुलिस ॾोहारियुनि सां मुबीना मुक़ाबले बाद मुग़िन खे बाज़ियाब करण जी दावा कई आहे। जी नाज़रीन, ज़िले शिकारपुर मां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अगवा थियल 5 ॼणनि खे पुलिस ॾोहारियुनि सां मुबीना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई आहे। बाज़ियाब थियलनि में सुहारो पौड़ अब्दुल्लाई शेख, मांझी शेख, नकीबुल्ला पठान ऐं इनायतुल्ला पठान शामिल आहिनि। ॿिए तरफ़ इलाइक़े में इहे चौबोल आहिनि त पुलिस मुग़िन खे राजूनी कोशिशुनि ज़रिए बाज़ियाब करायो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।